दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चरण। दादू गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल B&R कॉलोनी दादू जी शागिर्दनि ऐं उस्तादनि साजिद मस्तोई, मोहम्मद खान सुमरो, अरबाब पल, बिलावल पमर, गुलाम मुस्तफ़ा बुर्ट, अब्दुल रहमान मस्तोई, अब्दुल रहीम मस्तोई, नायब फातिमा ॿियनि पारां यौम तशक्कुर जो ॾींहुं मल्हायो। अमेरिका ईरान पाकिस्तान जी वफ़ाक़ी काबीना अमेरिका ऐं ईरान विच में जंग बंदी सीज़ फायर जी कामयाब सिफारती कोशिशुनि सां पूरे मुल्क जियां दादू में बि यौम तशक्कुर जो ॾींहुं मल्हायो वियो। पूरी दुनिया में अमन जो पैगाम ॾींदड़ प्यारे पाकिस्तान जी कोशिश खे सराहे वियो। बुनियादी सबब ईरान ऐं अमेरिका जे विच में छिकताण खां पोइ जंग बंदी करण ऐं ख़िते खे वॾी जंग खां बचाइण जी कामयाबीअ ते शुक्रानो अदा कयो वियो। सिफारती कोशिशूं हुकूमत ईरान अमेरिका मुज़ाकरात लाइ इस्लामाबाद में थींदड़ सिफारती कोशिशुनि खे पिणु सराहे वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, फील्ड मार्शल आसिम मुनीर जो चवणु आहे त कोशिशूं अमन जो वॾो पैगाम आहे। पाकिस्तान सदाईं अमन पसंद मुल्क रहियो आहे। संदसि जो सभिनी मुल्कनि लाइ सदाईं अमन जी बहाली लाइ अहम किरदार रहियो आहे। यौम तशक्कुर जे ॾिहाड़े स्कूल जे शागिर्दनि उस्तादनि पाक फौज जे हक़ में ऐं मुल्क जी सलामती समेत सॼी दुनिया में अमन जी बहाली लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं।